अदा लॻे थो कानून बि असां ग़रीबनि लाइ ठहियो आहे, बाक़ी जंहिं वटि पावर आहे उनजो त कानून ई पंहिंजो आहे। हा अदा ग़रीब जी ॿुधण वारो केरु कोन्हे, बाक़ी अमीर खे झुकी सलाम थींदो आहे। ऐं वरी एतिरी हिमत असां में नाहे जो ज़हनी ग़ुलामी खे सम्झी आज़ादी जी प्रचार कयूं। बसि हर को पंहिंजी में मस्तु आहे, को खिले त छा को रोए त छा। अदा ॻाल्हि रुॻो असां सिंधियुनि जी नाहे, पर पूरे पाकिस्तान जो साॻियो ई हाल आहे। बाअसर माण्हुनि जूं त रनूं बि कानून जी इज़त नथियूं कनि। हा अदा कर्नल जी ज़ाल वारे वाक़िए त पूरी दुनिया में मशहूरी माणी आहे। हाणे त हीउ बि ॿुधण में पियो अचे त हू कर्नल जी न बल्कि हिकु वकील जी ज़ाल आहे। बहरहाल इन में पाण कुझु नथा चई सघूं त हू कर्नल जी ज़ाल आहे या वकील जी, छो त असां वटि अक्सर माण्हू पंहिंजी ताक़त ॾेखारण लाइ बाअसर माण्हुनि जो नालो इस्तेमालु कंदा आहिनि। ॻाल्हि कर्नल जी ज़ाल या वकील जी ज़ाल जी नाहे, हिते सवाल असांजी ज़हनियत ऐं तइलीम जो आहे। हक़ीक़त में असांजे मुआशरे ते तइलीम जो मनफ़ी असरु पियो आहे। पावर ऐं पैसो मिली वञे त रवैयो ई तब्दील थी वेंदो आहे। पर अदा तइलीम त ज़रूरी आहे, या मनफ़ी असर वरी कीअं विझंदी? अदा तइलीम जो मतिलबु इल्मु हासिल करणु ऐं शऊर पैदा करणु आहे, पर असां वटि तइलीम जो मतिलबु इन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। अॼु जेकॾहिं कानून ऐं डिसिप्लिन जो एहतराम थी रहियो आहे त उहे जाहिल ऐं अनपढ़ियल माण्हू करे रहिया आहिनि। असांजो त हाल हीअ आहे त 10 मिंट बि इंतज़ारु नथा करे सघूं, पोइ उहा रेलवे स्टेशन हुजे या डॉक्टर जी क्लिनिक, पंहिंजो असर रसूख़ ज़रूरु ॾेखारींदा आहियूं। जेकॾहिं असांखे कंहिं लाइन में बीहण जो चवे त उनखे पंहिंजी बेइज़ती सम्झंदा आहियूं। असांजी भेट में कंहिं ग़रीब ऐं अनपढ़ियल वटि एतिरी हिमत ई नाहे हूंदी जो हू कानून या डिसिप्लिन खे तोड़े पंहिंजो कमु पूरो करे। सिग्नल तोड़णु, पुलिस खे दॿाइणु, बदतमीज़ी सां पेश अचणु, इहे सभु असां पढ़ियल लिखियल जा कम आहिनि। बहराड़ी जा अनपढ़ियल माण्हू त वॾनि शहरनि जे फुटपाथनि ते बि चप्पल साफ़ करे हलंदा आहिनि, मथां फुटपाथ ख़राब न थी वञे। अदा तइलीम जो न, पर पैसे जी ताक़त जो असर आहे। उहा ताक़त जंहिंजे अॻियां असां ग़रीबनि जो वसी नथो हले। ताक़त जी ॻाल्हि न कर अदा, असां त हिकु नंढे मुल्क में रहूं था, पर दुनिया में कई वॾियूं ताक़तूं मिटी जो ढेर थी वयूं। अमीर ऐं ग़रीब में मौजूदु फ़र्क़ु जॾहिं पंहिंजी हद पार कंदो आहे त पोइ नफ़रत जी बाहि ईअं भड़कंदी आहे जो हर शाही दरबार ऐं आलीशान महल इन जी लपेट में अची वेंदो आहे। 16वीं ऐं 17वीं सदी में बादशाहनि ऐं आमरनि पूरी दुनिया जे वसीलनि ते कब्ज़ो करे करोड़े इंसाननि खे मुआशी ऐं सियासी आज़ादी खां महरूम करे छॾियो। पर इहो सिलसिलो घणो वक़्तु हली न सघियो। जल्दी दलील जे दौर जो आगाज़ थियो। माण्हू समाज खे बदिलाइण लाइ मुआशी हक़नि सां गॾु सियासी हक़नि जो मुतालबो करण लगा। कलामत पसंद ख्यालात हर जगह ते शिकस्त खाई रहिया हुआ। यूरोप जे माण्हुनि ज़िंदगी खे नओं रंग ॾियणु शुरू करे छॾियो। यूरोप में रहंदड़ लखे माण्हुनि जिन खे धरती जा नज़र अंदाज़ ॿार चयो वेंदो हो, पंहिंजी अज़मत लाइ मुतहिद थी विया ऐं ही साबित करण लगा त इंसान तदबीर जे ज़रिए पंहिंजी तक़दीर बदिलाए सघे थो। 1848 में जॾहिं नफ़रतनि उरूज माणियो त सॼो यूरोप इनकलाबी लहर जी लपेट में अची वियो। सभ खां पहिरीं इहा लहर ससली में शुरू थी। यारून बादशाह फ्रेडरिक डोम, जेको इनकलाबी तहरीकनि खे ख़त्म करण में शोहरत रखंदो हो, पंहिंजे तख़्त ऐं ताज खां महरूम थियण जे डप में इनकलाबियुनि जा सभु मुतालबा मञी वरिता। 22 खां 24 फरवरी ते इनकलाबी लहर फ्रांस में शुरू थी वई। हिकु मामूली वाक़ियो हज़ारे मज़दूरनि खे रोडनि ते खणी आयो। इन खां पहिरीं इनकलाबी तहरीक ज़ोर वठे सॼे फ्रांस में नाकाबंदी कई वई। जोज़ेट, जेको इन इनकलाबी तहरीक खे चांहि जी प्याली समझी रहियो हो, फ्रांस मां भॼण ते मजबूर थी पियो। ॿिए ॾींहुं लुइस फिलिप बि औरत जो वेस पाए फ्रांस मां भॼी पंहिंजी जान बचाई ऐं इनकलाबी शाही महल जा मज़बूत दरवाज़ा तोड़े महल जे अंदरि दाख़िल थी विया। 13 मार्च ते वियना जे घटियुनि में नाकाबंदी कई वई। स्ट्रेंज भॼी वियो। बुदापेस्ट ऐं प्राग में बि वियना जहिड़ा ई हालात हुआ। ऑस्ट्रिया जी हुकूमत बि इनकलाब जी लपेट में अची वई। 18 मार्च में जर्मनी में बि इनकलाबी लहर शुरू थी वई। हिकु अज़ीम आलीशान तहरीक पूरे इटली में फैलिजी वई। लियोमार्डी में अतालवी बागी काबज़ थियल ऑस्ट्रिया फौज खे शिकस्त ॾेई छॾी। मार्शल रावे ज़काए खे इन जदोजहद में तमामु घणी शोहरत हासिल थी। ऑस्ट्रिया वारनि खे वेंटेना मां ॿाहिरि कढियो वियो, जंहिंखां पोइ इनखे हिकु आज़ाद रियासत करार ॾिनो वियो। बर्तानिया में चार्टर्स तहरीक पंहिंजे उरूज ते हुई। स्पेन, स्विट्जरलैंड, बेल्जियम, हर जगह इहा ई सूरत हाल हुई। पोलैंड में अवाम मुल्क तक़सीम ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आई। फ्रांस जे इनकलाब खां पोइ यूरोप जे ॿियनि मुल्कनि में तब्दीली अचणु शुरू थी वई। करोड़े इंसाननि जी ज़िंदगी हिकु नए दौर में दाख़िल थी रही हुई। आख़िरकार बादशाही ताक़त ग़रीब जी नफ़रत अॻियां ढेर थी वई। आज़ादी, मसावत ऐं अखोत जे नारनि ते मुश्तमिल हिकु नए दौर जो आगाज़ थियो। यूरोपी क़ौम मुतहिद थी खुशहाली माणे तरक़ी जी राह ते हलणु शुरू थी ऐं अॼु उन क़ौम जो मयार तव्हांजे साम्हूं आहे। वॾो कमु आहे। अदा हर शइ जी हिकु हद हूंदी आहे। उहा हद क्रॉस थी वञे त उनजो रिएक्शन अचणु शुरू थी वेंदो आहे। अॼु असांजे मुआशरे में जेकी ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं थियनि पियूं, अमीरी ग़रीबी में जेको फ़र्क़ु ज़ाहिर कयो पियो वञे, जेकॾहिं इनखे ख़तमु न कयो वियो त हिकु ॾींहुं इन जो रद्द अमल बि ज़रूरु साम्हूं ईंदो। यादि रखो त ताक़त जे ज़ोर ते ज़ुल्म करण वारो तसवुर ई ग़लति आहे, छो त जॾहिं बग़ावत जनम वठंदी आहे तॾहिं बादशाहत बि पनाह घुरंदी आहे।